अस्सलाम वालेकुम साथियो। अॼु जेका शख़्सियत असां सां गॾु स्क्रीन ते मौजूदु आहे पाण कंहिं बि तारुफ़ जा मोहताज न आहिनि ऐं मूंखे फ़ख़्रु आहे त साईं पंहिंजे दौर में केतिरा ई शागिर्द पैदा कया जेके अॼु तमामु वॾा हिकिड़ा स्कॉलर्स आहिनि, एम फिल जा, PhD जा। प्रोफेसर डॉक्टर अनवर फ़िगार हिकिड़ो साहिबु पाण यूनिवर्सिटी ऑफ सिंध में तमामु वॾो अरसो वाबस्ता रहिया ऐं डीन फैकल्टी जी हैसियत सां पाण उते रिटायर थिया ऐं हिकिड़ो तमामु वॾो अरसो पाण मुख़्तलिफ़ राइटर्स सां गॾु रहिया, ख़ासि तौर ते अयाज़ साहिब जो तमामु वॾो असां ज़िक्र कंदासूं हिन में। साईं अॼु सिंधी अदबी बोर्ड में आया, साईं जा असीं तमामु घणा थोराइता आहियूं। साईं तव्हांजा कुझु तासुरात बोर्ड बाबति रिकॉर्ड कंदासूं। तव्हां हिकिड़े वॾे अरसे खां सिंधी अदबी बोर्ड में अचो पिया, माज़ीअ खां वठी हींअर ताईं मौजूदा वक़्त में तव्हां बोर्ड खे कीअं था ॾिसो? साईं तव्हांजी वॾी महिरबानी जो मूंखे इन लाइ सम्झो जो मुंहिंजा ख़्यालात बोर्ड जे लाइ या मुंहिंजा अहसासात जेके आहिनि उहे अव्हां ॿुधणु घुरो था। सिंधी अदबी बोर्ड असांजे सिंध जो उहो क़ाबिल तारीफ़ ऐं आला अदबी इल्मी अदबी ऐं इशाती इदारो आहे जंहिंखे असां हाणे गुज़िरियल सदी ऐं हिन सदीअ जो वॾे में वॾो इदारो चई सघूं था। आला तइलीमी इदारे सिंध यूनिवर्सिटीअ जे फाउंडेशन खां या उन खां कुझु अरसो अॻु में सिंधी अदबी बोर्ड जो वजूदु असांजे सिंध में मौजूदु इल्मी ज़ख़ीरनि, अदबी दफ़्तरनि ऐं मुख़्तलिफ़ हवालनि सां जेके बि नवादरात मौजूदु हुआ उन्हनि जे इशाअत जो जेको सिलसिलो शुरू थियो उहो नसुल दर नसुल ॾाढो ख़ुशाइंद साबित थियो आहे। सिंधी अदबी बोर्ड में जामिया सिंधी लुग़ात जी स्कीम, लोक अदब जी स्कीम, तारीख़ जे तरतीब ऐं तदवीन ऐं तर्जुमनि जी स्कीम, मुख़्तलिफ़ अदबी किताबनि मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जे अदबी किताबनि जे तर्जुमनि जूं स्कीमूं ऐं ॿाराणे अदब जी स्कीम, ख़ासि तौर ते पुराणा किताब ऐं नवादरात ते प्रिज़र्व करण जी स्कीम, इहे सभु सिंधी अदबी बोर्ड जे मरहून मिनत आहिनि। मां इहो अर्ज़ु करण में कोन थो हबकां त हीउ अहिड़ो सिज असांजे सिंध जे सरज़मीन ते उभिरियो जंहिं समूरी सिंध खे जेका मुख़्तलिफ़ रोशनी अता कई, उन रोशनीअ जो दवाम न फ़क़ति उन वक़्त ताईं या हिन वक़्त ताईं बल्कि ईंदड़ औकातनि ताईं दौरनि ताईं फहिलबो रहंदो ऐं जेकी बि कुझु छपियो आहे उहो असांजे आला तइलीमी इदारे जे निसाबनि में, असांजे तारीख़ जे तरतीब ऐं तदवीन में, असांजे शऊर जे इर्तिक़ा में तमामु वॾो भाङे भाईवार मवादु आहे। अव्हां जामिया सिंधी लुग़ात खणो, मूंखे ॿुधायो त कंहिं ॿिए इदारे अॼु ताईं को एॾो वॾो प्रोजेक्ट सरअंजाम ॾिनो आहे। लोक अदब जा किताब, सिन्फ़ूं नसर में या नज़्म में, मतिलबु त हर लिहाज़ खां लोक अदब खे प्रिज़र्व जेको सिंधी अदबी बोर्ड कयो उहो ॿियो को बि न करे सघियो आहे। सिंधी लैंग्वेज ते जेके कम थिया, हाणे लिसानियात में असांजी लुग़त बि लेक्सिकोग्राफी बि आहे ऐं उन खां अलावा ॿिया शोबा बि आहिनि जेके सिंधी अदबी बोर्ड में कम थिया उहे निहायती बेस ऐं बुनियादु साबित थिया। अॼु उन्हनि ते भली सभई इदारा वञी पंहिंजूं इमारतूं तामीर कनि पर बुनियादु सिंधी अदबी बोर्ड विधो आहे ऐं मूंखे फ़ख़ुरु आहे त मां सिंधी अदबी बोर्ड ते लाइ एतिरे क़ाबिल थियो आहियां। मां पंहिंजे हिन आला इशाअती ऐं इल्मी इदारे जे लाइ ॿ लफ़्ज़ ॻाल्हाए सघियो आहियां। मां अव्हांजो शुक्रगुज़ार आहियां। साईं इहा ई माज़ीअ जी ॻाल्हि। मौजूदा वक़्त में अगरि ॾिसूं था त मौजूदा चेयरमैन मखदूम सईद ज़मा आतिफ़ साहिबु 2019 में जॉइन कयो ऐं अचण सां ख़ासि तौर ते तमामु घणी तवजह किताबनि में ॾिनऊं। हींअर ताईं 250 टाइटल साईं जे दौर में छपिया आहिनि जंहिंमें रिसाला शामिलु आहिनि। माज़ीअ में ॾिसूं था त 40 वारनि ॾहाकनि खां जॾहिं महिराण छपिजे थो, 50 वारो ॾहाको, पर तॾहिं मुंदवार वरी विच में बंदि थिए थो। पर साईंअ जे दौर में रिसाल हाणे बाक़ाइदगीअ सां मार्केट में अचनि था ऐं 50% रिआयत सां अचनि था ऐं जेके बि तहक़ीक़ी कम आहिनि उहे सभु अव्हां जे साम्हूं आहिनि। इन पस मंज़र खे मां कीअं था ॾिसो? साईं मोहतरम मखदूम सईद ज़मान आतिफ़ साहब जन जॾहिं खां वठी सिंधी अदबी बोर्ड जी मसनत संभाली आहे तॾहिं खां वठी किताबनि रिसालनि जी इशाअत बाक़ाइदगीअ सां थी आहे
ऐं इहो हिकिड़े रवायती तौर तरीक़ा हुआ जेके सरंजाम ॾिना पिया वञनि। पर मुंहिंजे लाइ तमामु वॾी ॻाल्हि इहा आहे त साईं जन जेके बुक फेयर कराया आहिनि ऐं जेके सेमिनार बि कराया आहिनि, बुक फेयर मां असांजे शागिर्दनि खे, असांजे स्कॉलर्स खे वॾो फ़ाइदो रसियो आहे। छाकाणि त उन्हनि खे हर मौज़ूअ ते किताबु 50% ते पे मिलियो ऐं मयसरु थियो ऐं उन्हनि खे पंहिंजे इल्मी अदबी ऐं तहक़ीक़ी कमनि में एतिरो त कारामत साबित थिया किताब जो केतिरा मिसकीन ऐं वेचारा अबोझ ऐं नादार असांजा शागिर्द जिन खे पढ़ण जो, लिखण जो, तहक़ीक़ करण जो तमामु घणो शौक़ु रहियो, पर उहे इक़्तिसादी तौर ते एतिरा पोइते पयल रहिया जो उन्हनि जे लाइ पनो ख़रीद करण बि ॾाढो ॾुखियो हो। मखदूम साहब जन इहे जेके इक़दामात अख़्तियार कया, जिन में अदबी बोर्ड में या अदबी बोर्ड खां ॿाहिरि इवन शेख अयाज़ जे 100 साला जनम ॾींहं ते या जशन शेख अयाज़ जे मौक़े ते असांजे शिकारपुर में स्टॉल लॻारायो। ऐं मां सम्झां थो त हिन 10 सालनि जे अरसे में जेतिरो किताब शिकारपुर में सेल थियो, मां सम्झां थो त अदबी बोर्ड जो किताबु सिंध जे ॿिए कंहिं बि शहर में एतिरो कोन थियो हूंदो। ऐं पाण महिरबानी करे असांखे आगा सलीम जो किताबु शेख अयाज़ सदियुनि जी सदा ॿीहर हिन मौक़े ते शाया कराए ॾिनऊं, जंहिंजे शिकारपुर जे माण्हुनि तमामु घणी तारीफ़ कई ऐं थोरा मञा त आगा सलीम, शेख अयाज़ ऐं शिकारपुर जे लाइ साईं जन हीउ जेको कारनामो सरंजाम ॾिनो आहे, असां उन जे लाइ साईं जन जा शुक्रगुज़ार आहियूं। ख़ासि तौर ते मां पाण, छो त साईं जन खे मूं गुज़ारिश कई त साईं आगा सलीम जो किताबु आहे, असां हीउ 100 साला जशन मल्हायूं था, तव्हां महिरबानी करे असांखे। त साईं निहायती ख़ुशीअ सां ऐं ख़ुशदिलीअ सां असांखे किताबु शाया कराए ॾिनो, जेको असांजे उन वक़्तु एतिरी त हौसले अफ़ज़ाई थी जो कतन बि शिकारपुर खे अदबी बोर्ड कॾहिं न विसारियो आहे ऐं शिकारपुर जे इल्मी ऐं अदबी हस्तियुनि खे, उन्हनि जे तसनीफ़ात खे, उन्हनि जे तालीफ़ात खे निहायती अवलियत सां इशाअत हेठि आंदो आहे। साईं तव्हां पाण रिसर्च जो माण्हू आहियो, स्कॉलर आहियो। मखदूम सईद ज़मा आतिफ़ साहब जो सिंध जे इल्मी अदबी घराणे सां तालुक़ु आहे। पाण बुनियादी तौर ते तख़लीक़ार शाइर आहिनि, 3 किताब छपियल आहिनि। साईं स्कॉलर्स लाइ जेका स्कीम मुतारिफ़ कराई आहे, हिकिड़ो त चवनि था त बोर्ड में मोहतरम शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे नाले सां हिकिड़ी रिसर्च लाइब्रेरी हुजे, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे नाले सां हिकिड़ी हॉस्टल हुजे, जिते फ्री अकोमोडेशन हॉस्टल स्कॉलर्स खे ॾिनी वञे, मवाद समेत ऐं फॉर टाइम बिंग जेसि ताईं हुनजी रिसर्च आहे त वधि खां वधि हिकिड़ो त तहक़ीक़ थी सघे। तव्हां पंहिंजे दौर में तमामु हिकिड़ा वॾा स्कॉलर्स पैदा कया आहिनि, इन स्कीम खे कीअं था ॾिसो? साईं मूंखे जॾहिं हिन स्कीम जी मालूमात मिली या मूं दोस्तनि अहबाबनि जे गुफ़्तगूअ मां इहा ॻाल्हि ॿुधी त मूंखे ॾाढी ख़ुशी थी, छो त इहा तहक़ीक़ जी वॾे में वॾी सरपरस्ती आहे ऐं स्कॉलर्स जी हिमत अफ़ज़ाई आहे जेका असांजे आला तइलीमी इदारनि खे करणु खपे। उहा मखदूम साहब जन सिंधी अदबी बोर्ड जे पारां स्टेप वरितो आहे। ऐं न फ़क़ति इहा ॻाल्हि थो कयां, बल्कि मखदूम साहब जन जे ख़ानदान बि जेको तहक़ीक़ी कमु कयो आहे, मां उन्हनि मां फ़क़ति हिकिड़ो थो मिसाल ॾियां त सिंधी काफ़ीअ ते जेको मखदूम साहब जन जो किताबु आहे, अवां उन जा माख़िज़, अवां उन जी माख़िज़नि मां मवाद जो अख़ज़ करणु ऐं काफ़ीअ ते एॾो तवजो सां मुतालियो करे ऐं नतीजा जेके मखदूम साहब जन ॾिना आहिनि, उहो निहायती ज़िंदह किताबु आहे, कॾहिं बि उहो किताबु फ़ौत न थी सघंदो। ऐं असांखे उन किताब जी अहमियत ऐं अफ़ादियत रोज़ बरोज़ खुलंदी थी वञे, छाकाणि जो असां ऐं असांजा स्कॉलर्स जॾहिं उन ते तवजो ॾियूं था त को हिकिड़ो पहलू न आहे जंहिंखे असां ज़ेर ग़ौर आणे बहस मुबाहिसो करियूं, पर उन जा केतिरा ई पहलू आहिनि। उन में ॿोली आहे, लिसानियात आहे, काफ़ी आहे, मौसीक़ी आहे ऐं साईं जन पाण मौसीक़ीअ जा वॾा ॼाणू हुआ। ऐं हिकिड़ी रागिणी ज़मानी जेका पाण ईजाद कयूं, इहो तमामु वॾो कमु आहे, को नंढिड़ो कमु कोन्हे को। हाणे इन ख़ानदान में जेके बि आलिम, अदीब, मुहक़िक़, दानिश्वर पैदा थिया, लुग़ात मुख़फ़फ़ात जी साईं तालिबुल मौला साहब जन जी, मूंखे ॿुधायो त केॾो वॾो कमु आहे। हाणे इहे सभु कम आहिनि ऐं इन ख़ानदान जे साईं जन जे ज़ेर निगरानी साईं मखदूम सईद ज़मान आतिफ़ साहब जन जी
तरबियत पालना ऐं इल्मी अदबी लिहाज़ खां जेके बि पेड़ा कया आहिनि उन में रहनुमाई मखदूम साहब जन जी हासिलु रही ऐं हे उन जो नतीजो आहे जो पाण इन लेवल ते सोचनि था ऐं पाण इन लेवल ते न फ़क़ति शागिर्दनि जे लाइ अदीबनि जे लाइ आलमनि जे लाइ दानिश्वरनि जे लाइ पर असांजे स्कॉलर्स जे लाइ ऐं हीउ इदारो जंहिंजे मक़सदनि में सभ खां अॻु में तहक़ीक़ शामिलु आहे। पहिरियों मक़सदु आहे तहक़ीक़ ऐं तहक़ीक़ ठोस बुनियादनि ते उन मक़सद खे बरसवाब करण जे लाइ जेको इहा स्कीम हथ में कई अथऊं मां दुआ गो आहियां त ख़ुदा करे कामयाबु थियनि ऐं मां पंहिंजे अखियुनि सां स्कॉलर्स खे हिते घुमंदे फिरंदे रहंदे पढ़ंदे उथंदे वेहंदे ॾिसां त मुंहिंजी हयाती ऐं मुंहिंजे हयातीअ जो मक़सदु जेको तहक़ीक़ आहे उहो मां बरसवाब थींदे ॾिसंदुसि। साईं मखदूम सईद उज़्ज़मा आतिफ़ साहिबु पंहिंजे दौर में हिकिड़ा इंतिहाई वॾा कम कया आहिनि। असां चवंदा आहियूं त मखदूम सईद उज़्ज़मा आतिफ़ साहिब मां असांखे क़िबला साईं मखदूम मोहम्मद ज़मा तालिबुल मौला साहिब जी झलक महसूसु थींदी आहे। बेशक तालिबुल मौला साईं पंहिंजे वक़्त में बोर्ड खे मशीन ॾियारी ऐं हीउ साॻियो ई दौरु हलंदड़ आहे, हिकिड़ो उरूज जो दौरु हलंदड़ आहे चेयरमैन साहिब जो, त पाण बोर्ड खे मशीन ॾियारी अथऊं। हाणे तव्हां ॾिसो डिज़ाइनिंग, कंपोज़िंग, प्रिंटिंग, 2 मशीनूं आहिनि, नंढी वॾी मशीन, कलर जी प्रिंटिंग बि हिते थिए थी, सभु कुझु बाइंडिंग थी त मार्केट में किताब वञनि था। सिर्फ़ु इन जे करे त किताब जल्द खां जल्द मार्केट में अचे ऐं ईंदड़ नसल खे बहितरीनु मयारी किताब पढ़ण लाइ मिले, इन लाइ छा चवंदव? साईं इहो असांजे आलमनि ऐं अदीबनि जे विच में गुफ़्तगू जो मौज़ू रहियो त मार्केट में किताब केॾी हुस्नाकीअ सां अचे थो पर असांजे इदारनि जे पारां सरकारी इदारनि जे पारां जेके किताब छपजनि था उहे निहायती सादा सूदा ऐं पने जे लिहाज़ खां टाइटल जे लिहाज़ खां एतिरा त जाज़िब ऐं पुरकशिश न हुआ जो मार्केट में तवजोकारीअ जो छिकर आहिनि। पर सिंधी अदबी बोर्ड जा ताज़ो जेके बि किताब आया आहिनि, जेके बि टाइटल्स आया आहिनि, उहे जिन बि किताबनि जे नुमाइशनि में मूं ॾिठा आहिनि त एॾा त पुरकशिश रहिया आहिनि जो ॿियनि अंग्रेज़ी किताबनि सां उर्दू किताबनि सां बाक़ाइदगीअ सां हमसरी करे था सघनि ऐं हे मुक़ाबिलतन बि रखी था सघजनि। ऐं हीउ अहिड़ो आला तइलीमी इदारो आहे, अहिड़ो आला इल्मी अदबी तहक़ीक़ी ऐं इशाती इदारो आहे जंहिंमें मवादु जेको मुस्तनद ऐं मयारी मवादु हूंदो उहो पंहिंजो पाण खे पाण वणाईंदो ऐं उहो ईअं न थींदो आहे त अॼु किताबु छपियो त महीने खां 2 महीननि खां 3 महीननि खां पोइ ख़तमु थी वञे, इहो कतई बि न थींदो आहे। तहक़ीक़ी किताब तहक़ीक़ी इदारा उन जूं उमिरियूं वॾियूं थींदियूं ऐं किताब काफ़ी अरसो पिया हलंदा आहिनि ऐं तहक़ीक़ जे लाइ पिया हथी ॾींदा आहिनि ऐं मुतालियो परफेक्ट बणाइण जे लाइ ही जेके स्टेप अख़्तियार कया वञनि था। मां उन ते अवां सभिनी खे पहिरियों साईं मखदूम सईद उज़्ज़मान आतिफ़ खे उन खां पोइ अवां सभिनी दोस्तनि खे कारकुननि खे दिलि जे गहराइनि सां मुबारक थो अर्ज़ु कयां। साईं आख़िरी सुवालु कंदुसि त तव्हांजा पंहिंजा तमामु घणा किताब छपियल आहिनि माशाअल्लाह सां, पर तव्हांजा शागिर्द बि हाणे साहिब किताब आहिनि। साईं मूंखे ख़ुशी थी अल्हम्दुलिल्लाह। ऐं मखदूम साहिबु सईद उज़्ज़मा आतिफ़ साहिबु हिकिड़ी स्कीम मुतारिफ़ कराई आहे त नौजवान लेखक जेके सुठो लिखनि था त उहा पंहिंजा मसवदा सिंधी अदबी बोर्ड खे जमा कराइनि। असां हिकिड़ी कमेटी मां उन्हनि खे अप्रूवल वठाए उन्हनि खे साहिब किताब कयूं, छो त अॼुकल्ह जेका मुआशी समाजी सूरत हाल आहे किताब छपाइणु ॾाढो ॾुखियो आहे। इन मोट में मां छा चवंदो? साईं मां अर्ज़ु कयां त असांजा स्कॉलर्स पर हर को लिखणु पढ़ण वारो माण्हू जेको कुझु लिखंदो आहे उहो चाहींदो आहे त मुंहिंजो जेकर अॼु छपिजे ऐं स्कॉलर्स जी कैफ़ियत इहा थींदी आहे। स्कॉलर राइटर या लिखंदड़ क्रिएटर जेको बि आहे उन जो महबूब किताबु हूंदो आहे, बिल्कुलु उन जो महबूब कलम हूंदो आहे ऐं उहो जेतिरो प्यारु पंहिंजे कलम ऐं किताब सां कंदो आहे ओतिरो शायदि पंहिंजे महबूबा सां बि न कंदो हुजे। ऐं असांजे आलमनि ऐं अदीबनि वटि बि एॾा एॾा ज़बरदस्त मौज़ू कंप्लीट थिया रखिया आहिनि ऐं कंप्लीट पिया कया वञनि जो अदबी बोर्ड उन्हनि खे बि शाया कराए ऐं नवनि जी बि हिमत अफ़ज़ाई करे। बिल्कुलु। ऐं हे ज़रूरी आहे, लाज़मी आहे। हाणे मां हिकिड़ो मिसाल थो ॾियां, असां वटि काफ़ी राइटर्स सीनियर्स अहिड़ा आहिनि जिन खे असां ॿियो न त ॿियो उन्हनि जा किन ख़ासि मौज़ूअनि ते हिकु ॿ किताब असां छपायूं त जीअं उन्हनि जा नाला क़ाइमु रहनि। हाणे मां हिकिड़ो मिसाल थो ॾियां, बादाम नातवान ख़ुशख़सलत ख़ातून किताब असांजे सिंधी अदबी बोर्ड छपियो शुरू दौर में, उहो सिलेबस ते बि रहियो ऐं किन उन खे नाविल सम्झो
त बादाम साहिबा जो इहो नावेल आहे, पर मज़मूननि जो मजमू आहे। अवां मज़मून खणी उन जो स्टडी करे ॾिसो, पढ़ी ॾिसो त असलोब ऐं अंदाज़ जे लिहाज़ खां जेको पुख़्तो मज़मून उन मोहतरमा जो आहे, मां सम्झां थो त कंहिं राइटर जो अव्हांखे शायदि हिन ज़माने में अहिड़ो मज़मून न मिली सघे। हाणे जेकॾहिं अदबी बोर्ड इहो किताबु न छपराए हा त मां सम्झां थो त बादाम नातवान खे कोई बि न सुञाणे हा, ऐं रिसर्च में असीं उनखे सुञाणूं था। हाणे उन जी भेण ते, छो त असां जूं तमामु आगाटियूं ऐं पहिरियूं राइटर्स इहे आहिनि, ऐं उन जे रोशन आरा मुग़ल भेण हुई, जंहिं ते सिंधी अदबी बोर्ड मुंहिंजो तरतीब ॾिनल किताबु छपरायो, ऐं बादाम नातवान साहिबा पिणु तक़ाज़ा करे थी त उन जे कम खे असीं नए स्कॉलर या मौक़िक़ जे आॾो पेश करियूं, जीअं असांजा मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते जेका अदबी इर्तिका उहा पकनि बुनियादनि ते इस्तवार थी सघे। तो अव्हां जूं वाक़ई जेके बि ॻाल्हियूं आहिनि या जेके बि इक़दामात अख़्तियार कया पिया वञनि, उहे मुंहिंजे लाइ त बाइस इफ़्तिख़ार आहिनि, न फ़क़ति मुंहिंजे लाइ बल्कि मुंहिंजे स्कॉलर्स जे लाइ, मुंहिंजे शागिर्दनि जे लाइ, असांजे अदीबनि जे लाइ, असांजे दानिश्वरनि जे लाइ, ऐं सलाम थो करण जो अव्हां उन्हनि जे इज़त अफ़ज़ाईअ लाइ, हिमत अफ़ज़ाईअ लाइ, उन्हनि जे किताबनि जे इशाअतुनि जे लाइ अव्हां एतिरो सोचो था। साईं मां इहो अर्ज़ु करणु घुरां थो त अव्हां जेके बि इक़दामात अख़्तियार करियो था उहे क़ाबिल तहसीन आहिनि। तव्हां महिरबानी करे बोर्ड में या उनखां अलावा बोर्ड खां ॿाहिरि जे माण्हुनि जूं ख़ासि तौर ते आलमनि ऐं अदीबनि जूं जेके बि तक़ाज़ाऊं आहिनि उहे ॿुधियूं आहिनि, ॿुधो था, ऐं महिरबानी करे उहे उन्हनि जूं इल्मी अदबी ऐं तहक़ीक़ी ज़रूरतूं पूरियूं करियो, त इहो सॼी सिंध ते अव्हांजो अहसान। वॾी महिरबानी साईं वक़्तु ॾियण लाइ।